नाज़िन गाजी ख्वावर में गैस प्रेशर न हुअण करे रहवासी सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मुसवर हुसैन ख्वावर जी ही रिपोर्ट। जी तो नाज़रीन हींअर मौजूद आहियूं असां गाजीख्वाड़ में, जिते गाजीख्वाड़ जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त गुज़िरियल साल खां वठी उन्हनि कनेक्शन लाइ नसीराबाद ऑफिस गैस इंतज़ामिया वटि पेमेंट त जमा कराए छॾी आहे, पर उन्हनि खे अञा ताईं को बि गैस कनेक्शन 100 खां वधीक न मिलिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको अगरि गैस पाइपलाइन आहे बि सही त हुनजो प्रेशर घटि आहे, जंहिंजे लाइ जेके सो गैस सार्फिन खे मानी पचाइण या रद पचाइण में ॾाढियूं ॾुखियायूं पेश अचनि थियूं। उन हवाले सां शहरवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, सिंधनि जो छा चवणु आहे। त शायदि पैसा बि प्यारे छॾिया आहिनि, तक़रीबन साल ॿ थी वियो आहे, त उन जे लाइ बि उहे बि कनेक्शन कोन्हे। ऐं जेको गैस आहे संग साथी पाड़े ओड़े में उहो बि हले कोन थो। सभिनी मथियनि खे त महिरबानी करे असांजो इहो ॾियनि जेको आहे मीटर थोरो गैस खे बि सिधो कर। अब असांजी वधि में वधि माना तकलीफ़ पहिरियों नंबर त गैस जी आहे, जंहिंमें कनेक्शन जा पैसा पिया आहिनि उनखे साल खां 2 साल थी विया आहिनि, जंहिंमें अॼु ताईं असांजो को बि प्रोग्राम सिधो न कयो अथनि। गैस सफ़ा कोन्हे को, जे आहे जिते त बि कम जो न आहे। जेके कनेक्शन आहिनि से बि माना बेकार लॻा पिया आहिनि, उहो अॼु ताईं 2 साल थी विया आहिनि, कोन था पिया माना असांखे लॻाए ॾियनि। उन खां बाद में छेड़नि जी एॾी तकलीफ़ आहे जो मारो असांजे मारो ॿधूं था त बि मच्छर दोरी खायूं था वञनि असांखे। बाहि मूर आहे कान का, दोहे जो तमामु जझड़ लॻो पियो आहे। वधि में वधि तकलीफ़ आहे, रुगो दोहो थो हले पियो, मानी असांजी पचे कोन थी, पचे थी त माना खाइण जहिड़ी नथी थिए। सलाम अलैकुम। असां ॾाढियूं दाऊं था पिया कयूं, यकी जेको आहे सो बचड़ा असांजा बुख ते वेही था वञनि। गैस हिकु त अचे कोन थो, जे अचे थो त उहो सफ़ा सिलो आहे। असुल ॻाल्हि आहे त कनेक्शन असां हणाया आहिनि, जो हिन महिल साल ॿ गुज़री वियो आहे, त उहो कनेक्शन हिन महिल ताईं माना असांखे हणी कोन था ॾियनि। पैसा जमो लॻा पिया आहिनि, हर शइ आहे, पर असां मिसकीन काॾे वञूं। हाणे छेणा आहिनि जा का बि शइ आहे उहा हिते 150 रुपया बोरी आहे साबी, उहा मिले कान थी असांखे। जे मिले त बि ख़ैरु आहे, माण्हू वठी उहो गुज़र सफ़र करे, पर उहा बि शइ कान थी थिए। असां काॾे वञूं, हाणे ॾाढी तकलीफ़ में आहियूं। असां वसारनि खे चऊं था त महिरबानी करे माना असांजी इहा जेको आहे सो तदारक कयो वञे, इन ते कुझु एक्शन खणनि। जीअं तव्हां ॾिसी सघो था त जेके बि सार्फिन आहिनि काठियूं ॿारे ऐं रिद पजा जो कमु कनि पिया, ऐं उन हवाले सां हिननि वफ़ाक़ी सरकार खां इहो मुतालबो कयो आहे त हिकु त नवां कनेक्शन गैस ॾिना वञनि ऐं उन सां गॾोगॾु सार्फिन खे गैस जी सहूलियत ॾिनी वञे। कैमरामैन राजा शजरबाज़ सां गॾु मुसर हुसैन, मेरा टीवी न्यूज़, गाजीख्वाड़।